अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां इहो ॿुधाईंदासीं त निसार शाह जी कहाणी छा आहे, आख़िर उन जी ज़िंदगी में छा आयो, उहो फिल्म इंडस्ट्री में कीअं आयो, उन ड्रामा कीअं ठाहिया। त दोस्तों अॼु जो असांजो वीडियो इहो ई आहे ऐं असां इन बारे में डिस्कस कंदासीं त निसार शाह जी कहाणी छा आहे। त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। तो दोस्तों देरी करे बिना अॻिते था वधूं ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों सैयद निसार शाह खैरपुर खां तालुक़ु रखे थो, खैरपुर नाथन शाह खां तालुक़ु रखे थो। दोस्तों सैयद निसार शाह तमामु बहितरीनु ड्रामा कंदो आहे ऐं हिन पहिरियों ड्रामो पत्थर दुनिया मां तमामु घणी अदाकारी कई ऐं हिन लीड रोल कयो, जेको हीरो जो रोल हो, उन मां हिनखे तमामु बहितरीनु मोट मिली। उतां खां ई आचर सॾायो वियो ऐं अॼु ताईं हिनखे माण्हू आचर जे नाले सां सॾाइबा आहिनि। त दोस्तों पत्थर दुनिया ड्रामे मां हिनखे तमामु घणी मोट मिली ऐं हिन काफ़ी जोहर ॾेखारिया पत्थर दुनिया ड्रामे में, तमामु घणी महिनत कयईं। दोस्तों पत्थर दुनिया खां पोइ हिन जो तमामु नालो फेमस थी वियो आचर जे नाले सां ऐं सभु माण्हू हिनखे पसंदि करणु लॻा, हिन जी अदाकारी खे पसंदि करणु लॻा। दोस्तों सैयद निसार शाह जो ड्रामो पंजा परावा तमामु घणो फेमस थियो। दोस्तों सैयद निसार शाह 300 खां वधीक फिल्मूं करे रहियो आहे, जंहिंमें टेली फिल्मूं भी काफ़ी शामिल आहिनि। ही तमामु घणी सुठी परफॉर्मेंस बि कंदो आहे। दोस्तों सैयद निसार शाह केतिरनि ई ड्रामनि में कमु करे चुको आहे। दोस्तों सैयद निसार शाह पंहिंजी तबियत जो बहितरीनु माण्हू आहे ऐं अदाकारी में भी बहितरीनु अदाकारी करे रहियो आहे। सैयद निसार शाह जो भी फेसबुक ते भी अकाउंट आहे, निसार शाह लखियारी जे नाले सां उन जो फेसबुक अकाउंट भी आहे, जंहिंमें हिन जा 3300 फ्रेंड्स आहिनि। दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लगी हुजे त हिनखे लाइक कजो ऐं दोस्तों तव्हांखे कहिड़े अदाकार जी कहाणी पसंदि आहे, मां उन ते भी वीडियो ठाहींदुमि। तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ॿुधाए छॾिजो, मां उन अदाकार जी तव्हांखे कहाणी ॿुधाए छॾींदुमि। ऐं दोस्तों अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।